ए मुझा हकीकी मालिक तो कि तुझे महबूब जो वास्तो मुझे महबूब जे सिर जो खैर कजा जेकॾहिं ढोलण के कुछ थी वियो त ही कामोरी त मरी वेंदी। या अल्लाह तू रहम कजा, तू रहम कजा, मूंखे मुंहिंजे ढोलण जी ज़िंदगी मोटाए ॾे, मूंखे मुंहिंजो प्यार मोटाए ॾे, मूंखे मुंहिंजी मोहब्बत मोटाए ॾे। या अल्लाह हिन न्याणी जे ॻीची जे गारे जे वास्ते मूंखां मुंहिंजो जानी जुदा न कजा, न कजा मूंखां मुंहिंजो जानी जुदा। हाणे पाण में ही फेट पई अथनि, ॾिसजांइ दादा न, ऐं पाण में ही हिक ॿिए खे विढ़ी मारींदा। इन छोरी कामोरीअ ते केॾा था खुलम थियनि। रहे सालार खान ॿुधो अथमि त इहा छोरी कामोरी सावल वारी भेण वॾी मनहूस आहे। बिल्कुलु मनहूस आहे, मनहूस न आहे न त ॿियो छा आहे? इन ई मनहूस जे करे सांवल जी मंग हुस्ना मारजी वई, ऐं इन ई मनहूस जे करे हाकिम खान वियो प्याला करे। ऐं ॿियो त ठहियो दादा न, वारिस खान इहा पंहिंजी अबन ॾाॾनि वारी मिल्कियत राज भाग ऐं हाकिम खान जी पग खां बेदखल थी अचे मुंहिंजे टुकरनि ते पलजंदो हो मूं वटि। हाणे त तव्हां वटो बि धिकजी वियो, अलाए काॾे गुम थी वियो। काथे वरी काथे हूंदो, इहो हूंदो इन मढ़े जुड़े वटि, ॿियो वरी किथे। रहे सालार खान तव्हांखे जेको शक आहे त वारिस खान जुड़ियल वटि हूंदो, मूंखे नथो लॻे त वारिस जुड़ियल वटि हूंदो। त ॿियो किथे हूंदो? सॼे वारिस खान जुड़े वटि हुजे हा त फेडरल पुलिस ऐं पंहिंजा अमरा गॾु करे वारिस खान जी ॻोल्हा न करे हा। छा मतिलबु? ऐं रेस वारिस खान हाणे के ॿी जाइ ते हथु कंदासीं। ॿी जाइ? थोरा तुंहिंजी ॻाल्हि मूंखे सम्झ में न आई। वैसे जितां वारिस खान गायब थियो उतां हली पेरा ॾिसो, जाॾे वारिस खान जा पेरा। रहे सालार खान हाणे हिन वारिस जी ॻोल्हा ई दादन कंदो, छो त दादन दुश्मननि जा दंगल ताड़े लॻंदो। ओ हिते रखींसि दादन। हाणे तव्हां सभई गॾिजी करे वारिस खान जी कयो ॻोल्हा, ऐं पोइ मां वारिस खान खे ॿुधाईंदुसि त सालार ऐं तलवार सां जंहिं बि तकड़ कई उहो कपजी वेंदो। हाणे मां ठाहे हथ विझंदुसि तो में सालार खान, ठाहे हथ विझंदुसि ऐं तोखे ॿुधाईंदुसि त बाबा हाकिम खान जो रत छा आहे। तो मुंहिंजे बाबा जे रत खे किनो चयो न सालार खान, पर तोखे इहा ख़बर ई न आहे त बाबा हाकिम खान जो रत आहे छा। तूं असांजे रत जो वेरी आहीं न, त मां वारिस खान आहियां, पंहिंजे रत जो तहफ़ुज़ कंदुसि ऐं तोखे ॿुधाईंदुसि त मुसीबत जो ॿियो नालो वारिस खान आहे। वारिस खान जेकॾहिं वसे त वॾ पुड़ो करके त कहर ई कर। एक्सक्यूज़ मी, छा नालो ॿुधायो तो पंहिंजो? लुदड़ो। लुदड़ो? हा लुदड़ो। छो लुदड़ो नालो ख़राब आहे छा? न नालो ख़राब न आहे लुदड़ा साहब, पर तुंहिंजो ही सॼो पर खैर चवण जो मतिलबु आहे त तुंहिंजो जेको गेटअप आहे न, ईअं थो लॻे त ॼण तूं को धड़ छॾे भॻो आयो हुजे राशन वठण जीजा ख़ानज़ादीअ जे ॻोठ में। हिते? हा हितड़े हिन ॻोठ में। ॻोठ ही नाहे, ॻोठ ओ इहो आहे मुंहिंजे आंगुर जे साम्हूं। हा ॻोठ त इहो आहे, इन ॻोठ में मुंहिंजो माइट रहंदो आहे ईदो। ईदो? हा ईदो, जंहिंजो हमेशह ख़ाली रहंदो आहे गीदो। एक्सक्यूज़ मी, हाणे उन ईदे जा गीदा कॾहिं बि ख़ाली न आहिनि हूंदा। हा पर इहो तूं त इहो ॿुधाए त ईदो तुंहिंजो केतिरो वेझो माइट आहे? जेतिरो मां ईदे जो वेझो माइट आहियां। हा अच्छा वेझो। पोइ उहो ईदो मां आहियां। हलिया माइट।
मां सदके थिया पंहिंजी ढोलण भाउ जे सिर मथां। मुंहिंजा भाउ, तूं ठीकु त आहीं न? हाँ भाई, माँ ठीक है। हाँ, जल्दी करो, पानी रखे जल्दी। अदा शाबस आहे जीजा के जेका थॾे ते पहुची वई, जेका जल्दी में खणाए हली ढोलण भाउ खे पंहिंजी कार में अस्पताल। वॼाए छॾियो आहे सावल, ॿियो छा? एॾो अंधो थी विड़ियो आहे मुंहिंजे भाउ ढोलण सां, मुंहिंजी दोस्ती जो लज बि न थियसि। अदा मूंसां सावल न आहे विड़ियो, पर मूंसां गूंगो विड़ियो आहे अदा, गूंगो। ऐं इहो गूंगो इन निभागे ई सावल खे मुंहिंजे खिलाफ़ भड़काए ऐं हुनखे वठी आयो मूंसां विहण जे लाइ। अदा गूंगो त ॾाढो नियत जो गुंडो आहे ऐं नियत पलीत। मतिलब त गूंगे ई ॿी हरकत कई आहे। अॻे भेरे तव्हां शेरल जे सिर ॾे ॾिसी कस खाई वियुसि, पर हाणे हिन जेका ॿी हरकत कई आहे न, इहा माफ़ी जे क़ाबिल ई न आहे। इन गुंगे के अल्लाह पुलिस शन गड़ो किरेस किन्नू थी मरे छा हालत करे छॾी अथई। राजाई हाणे न गूंगे खे मां मारींदुसि, इहो मुंहिंजो वाइदो आहे। जीजामा छा थियो? गणती न कर, ढोलण माशाल्लाह सां सफ़ा सही आहे, ज़िंदा आहे ऐं सही सलामत पंहिंजे भाइरनि सां पंहिंजे घर पहुतो आहे। या अल्लाह, तुंहिंजा लख लख एहसान जो तो मूंखे मुंहिंजो ढोलण बचाए ॾिनो। कामोरी, तूं मुंहिंजो चवण न मञियो न। ज़िद ते अड़ी बीही रही हुई आहे ढोलण सां मिलण लाइ, हाणे नतीजो तुंहिंजे साम्हूं आहे। तो पंहिंजी अखियुनि सां ॾिठो नतीजो, हाणे ॿीहर जे लाइ एहतियात कजांइ, ज़िद न कजांइ। जीजा, मूंखां ख़ता थी वई, मूंखे माफ़ कर जीजा। ॿीहर मां तोखे चवंदसि बि न, ऐं ॿीहर इहा ख़ता मां बि न कंदसि तोखे ढोलण सां मिलण जी इजाज़त ॾियण जी। हुनजी कावड़ बि जाइज़ आहे, छो त हू हिकु गैरतमंद भाउ आहे, हिकु भेण जो। ऐं हा, हाणे तूं तेसी ताईं ढोलण सां न मिलंदीअ जेसी ताईं मां तुंहिंजी हुन सां शादी नथी करायां। छा ॿुधई? जाबरा, खैर त आहे? परेशान बीठो आहीं? खैरी त नाहे बालू। छो? कहिड़ो ख़ुल्म थियो आहे जो ख़ैर खां टरियल हवाल थो करी? यारल वारनि लाल खान खे थियल हमले जी पलांद में क़तल करे छॾियो आहे। जाबरा, तूं इहा ॻाल्हि कीअं थो करीं? मां सही थो चवां बालू, लाल खान यारल वारनि जे हथां क़तल थी चुको आहे। यारल 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 लाल खान खे मारे असांजी दिल ते फट करे छॾिया आहिनि जाबरा, ऐं इहो फट तॾहिं छुटंदो जॾहिं असां यारल जी सिसी हिननि हथनि सां लाहींदासीं। फ़िलहाल इन्हनि ॻाल्हियुनि जो वक़्तु न आहे बालू, हल त हलूं लाल खान जे तॾे ते। मुंहिंजे गीदे में खोती अघ बूटा रांदि थियूं खेॾनि। एक्सक्यूज़ मी, इहो खोतियूं वरी रांदि कीअं खेॾंदियूं, इहो थोरो सम्झाए त। बालूअ खे कल्ह गोलियूं हणी ज़ख़्मी कयोसीं ऐं निभागो बची वियो, ऐं अॼु हमले जो पलांद लाल खान जे खून सां कयोसीं। आदा लाल खान बि वतंदो वाका कंदो, पर तो त हुन जी कूक ई बंदि करे छॾी अदा। सा बि हमेशा हमेशा जे लाइ अहिड़ी त बोलती बंदि थी वियसि जो टीकरूं ॾियण वारो
सालार खान जो दिमाग़ बि चकराइजी वियो हूंदो ऐं हाणे सालार खान शहबाज खान ते हथ रखी असां सां टक्कर खाईंदो। हा दा, सालार खान बि हिक तीर सां ॿ शिकार करण जो आदी आहे। ऐं हा, हू बंदूक शहबाज जे कुल्हे ते रखी हलाईंदो। का ॻाल्हि न आहे जबल। लाल खान जे मौत खां पोइ शहबाज बि असांजे वर चढ़ंदो। बाबा जेका धणी जी रज़ा बाबा। कबूल आहे चाचा। ऐसा जेको हुकुम धणी हो बाबा। कबूल आहे बाबा जेका रब जी रज़ा। कबूल आहे। शहबाज खान लाल खान खे मारे ॼण त दुश्मननि पंहिंजे मौत खे ललकारियो आहे, पर उन्हनि इहो विसारे छॾियो त लाल खान सालार खान जो पग मट यार हुयो। चाचा सालार खान चवंदा आहिनि त पलांद पुराणा न आहिनि थींदा। मां बि पंहिंजे भाउ जो पलांद कंदुसि। शहबाज खान थोरो सब्र कर थोरो। लाल खान खां पोइ दुश्मननि जी अखि तो मंझ आहे, तो मंझ, सम्झई न शहबाज खान? जेसी ताईं दुश्मननि जो ख्याल तो तां हटे तेसी ताईं तूं मुंहिंजे बंगले ते रह। मुंहिंजो बंगलो बि त तुंहिंजो पंहिंजो ई आहे न। तबाही कंदो असांजी इहो जाबिर मंगोली। हाणे शहबाज खान इन्हनि जे माण्हुनि जो अहिड़ो त हशर कंदुसि जो सॼी दुनिया यादि कंदी। बची विया दा, बची विया उहे। इन जे करे जो हू मैदान छॾे भॼी विया, न त हू कोन बचना। हाणे इन्हनि खे ज़िंदा छॾींदो बि केरु जबल? मथा ॾारे ॿधा करे छॾींदो सान। तूं रुगो वेही ॾिस। सभ खां पहिरियां ई इन जाबिर मंगोलीअ जे मुंहं में गोलियूं हणी इन जी शिकल मटाईंदुसि ऐं पोइ वाढी विझंदुसि ॿियनि ते। ऐं बालूअ सां गॾु शहबाज जा सभु वाठा मारिजी वेंदा। पोइ शहबाज खान जो दिमाग़ कम करण छॾे ॾींदो, छो त यारल यारनि जो यार आहे ऐं दुश्मननि जो दुश्मन। हिक सट जा महिमान आहिनि दा, हू हिक सट जा। जॾहिं गिचीअ में हथ विझी सटींदो सान न त पाण ई फाको कंदा। मां बि इहो ई थो चाहियां त सभु अची पहको कनि, छो त यारल यारनि जो यार आहे ऐं दुश्मननि जो दुश्मन। अदा लाल खान जे खून थियण खां पोइ दुश्मन वाक़ई बि मुंहिंजी ताड़ में हूंदा। सम्झ में नथो अचे त दुश्मननि सां जंग जोटियां या मुल्क छॾे हलियो वञा। तूं केरु आहीं? मूं खिली छो तो? छो मूंखे नथो सुञाणी त मां केरु आहियां? न, मां तोखे नथो सुञाणा। त तूं केरु आहीं? मां तुंहिंजो अक्स आहियां। अक्स? हा अक्स। अक्स आहीं त मूं ते खिली छो थो? मां तो ते खिला इन लाइ थो त तूं बुज़दिल ऐं ड्रिजणो थी पियो आहीं। मां ड्रिजणो न आहियां। मूं ते अहिड़ा बोतान न हण। इहो बोतान न आहे, इहा हिकु कड़वी हक़ीक़त आहे त तूं ख़ौफ़ जे वर चढ़ी वियो आहीं। मतां लाल खान जा कातिल तोखे बि न मारे छॾनि। इन लाइ तूं हाणे भॼण जो तो सोचीं? तोखे त भाउ जो पलान दिलि ॿधी वठणु घुरिजे। चङो, मां हलां थो। तूं ॼाण, तुंहिंजो कमु ॼाणे, मुंहिंजो छा वञे। मां पलान कंदुसि, पंहिंजे भाउ जे खून जो पलान ज़रूरु कंदुसि। हीअ वरी छाजो आवाज़ थियो? वञी ॾिसां त सही। अदा ईदा रब भरे तुंहिंजा गीदा। हलो तालो जीजा जे बंगले ते। हलिया। न बा न, असल में छा जो मूंखे बुखार आहे, बुखार। त पोइ छा थी पियो? बुखार अथई?
ॾे त ख़बर कहिड़ो बुखार अथई लिङनि में सूर वारो बुखार थी ज़ुकाम वारो बुखार थी या वरी निभाग वारो तप चढ़ियो अथई तप चढ़े तो केड़े हाँ अरे रे निभाग नालो छोकरी मां को निभाग आया ॻिची मत कढी दा मुंहिंजो त निकिरे साह ईअं न थिए जो थी वञे जेल न छॾी तो साईं सफ़ा न छॾी साईं हल एक्सक्यूज मी भला यो इचीअ में हथ विझण जे केस में जेल भी थींदो आहे छा बाख बाख आखिर वही कना बाख 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 तू सलार खान जी इज्जत सां गॾु मुंहिंजी मोहब्बत ऐं मुंहिंजे अंदरि वधीक दौलतमंद थियण जे ख्वाब खे लतू हणी तां फरार थी आहीं मां सिर्फ़ु हिकु दफ़ो तोखे सोगो कयां पोइ ॾिस तुंहिंजो छा हशर थो कयां आख़िरकार तूं केतिरो डुकंदी आहीं फ़रीदा तो मुंहिंजी ॻिची पकड़ी तड़पंदुसि थोरो अञा ज़ोर ॾींदे अञा थोरो घणो तड़पंदुसि पोइ त असली लाॾाणो शरीफ़ करे वेंदुसि कसम सां माण्हुनि खां पुछंदा त ॾिने जो साहु कंहिं कढियो वरी माण्हू वरी माण्हुनि खे चवंदा त ॾिने जो साहु ईदे कढियो एक्सक्यूज मी वरी भी कसम सही अरे हीदा कसम सां भला ॿुध मूंखे पतो न अथई छा कीअं कसम सां ॾे त हाल वाल मां हज़रत इज़राइल जो किरदार कीअं कंदुसि छा त हज़रत इज़राइल कढंदो आहे न चंद्रा मुंहिंजे लाइ छो थो चवीं त पोइ हथ कढ त ॿुधायां हर किस बिन टिना किना छो ईदा पोइ पर मुंहिंजा गीदा इन ॻाल्हि त ॿुधो कहिड़ो मां वरी ॿार खईं आहे जो तुंहिंजा गीदा भरिया मुंहिंजे पंहिंजे गीदनि में असली खोतियूं रांदि थियूं खेॾनि हा इहा ॻाल्हि एक्सक्यूज मी इहो तुंहिंजो गीदो आहे या गॾहनि जी वाड़ आहे जो खोताऊं खोतियूं रांदि थियूं खेॾनि पर ॿुध त रांदि कहिड़ी थियूं खेॾनि इहो त ॿुधाए मुंहिंजे गीदे में खोतियूं अघ बूटा रांदि थियूं खेॾनि एक्सक्यूज मी इहो खोतियूं वरी रांदि कीअं खेॾंदियूं इहो थोरो सम्झाए त ईदा हथ कढी ॾिस त ॿुधायां न अदा हथ कढियुमि हाणे ॿुधाए त खोतियूं रांदि कीअं थियूं खेॾनि ॿुधाए त पोइ ॿुध ईदा हा ॿुधाए अरे अरे रे धोखेबाज़ ये भजी वई हाँ धोखो ॾेई भजी वियो हाँ हा ईदे जा न सदाई खाली कीदा न त रक्षो कराए बि कढ पवां हा काथे छॾाए हा एक्सक्यूज मी ए जॾहिं मूंखे ॿीहर हथ आयो न त तव्हां पाण ॾिसंदव त मां हिनखे कीअं थो खेॾायां हाली भजी वियो दा भजी वियो बाबा मां चवां थो त हटी परे थी त मां हिनखे ठाहु ज़मरक ॾियां त जीअं हिन जे दिमाग़ जा पर्दा खुलनि असांजे झलण जे बावजूदि वञी शैतानगिरी बि कई ऐं लतूं पई ढोलूअ खे हिन त मुंहिंजी दोस्तीअ जी लॼ बि न रखी अबाशिर हिन खता कई आहे हिनखे खता जी सज़ा त मिली आहे न मतलब त हिन तरफ़ विया आहिनि
सांवल तो मूंखे बाठो हयो ई हयो, पर गूंगो मूंसां ॿियो चकर विड़ियो आहे। लठ हयईं मूंखे, हाणे उन गूंगे खां लठ जो हिसाब ज़रूर वठंदुसि। मां गूंगे जी ज़िंदगी छीनी छॾींदुसि। पोइ जे दुश्मनी वधे थी त भल वधे। गूंगो तो मूंसां दुश्मनी करे चुको आहे न। अदा ढोलण, तू गूंगे खां ई सांवल खां पलायण जो तो सोची न। सांवल खां न भाॼाई, सांवल खां न, पर हिन गूंगे मूंसां ॿियो चकर उचायो आहे। पहिरियों चकर बाठो खणी पाण विहण पे चाहियईं, उनजो ज़मरक ॾिनोमांसि। वरी वञी सांवल खे मशराए मूंखे बाठो हणाई। गूंगे इहा मूंसां ॿी मल कई आहे। भाई हाणे जेका गूंगे सां ही ढोलण कंदो न, त असुल गूंगो खुरड़ी बि न हणंदो। न अदा ढोलण न, अहिड़ो कम न कजां, मतां तू किथे वेल में न पइजी वञी। भाई हाणे वेल में पऊं या जेल में, पर हाणे ये गूंगो मुंहिंजे हथां मरे ई मरे। ढोलण मूं तोखे पहिरीं बि प्यार में सम्झायो ऐं हाणे बि प्यार में तो सम्झायां त जज़्बात में अची अहिड़ो को बि कदम न खणजांइ जो मां तोखे बचाए बि न सघां। अदा जेकॾहिं गूंगे जे पलाद में झेरल मूंखे मारींदो न त भल मारे, पर मां हाणे गूंगे खे ज़िंदा कोन छॾींदुसि। त पोइ वञी मार न गूंगे खे। छो वेठो आहीं घर में? वञी मारे अच गूंगे खे। ऐं शेरल, असां टिनी भाइरनि मां कंहिं हिक खे मारे विझंदो, वरी असां मां को बची वियो, उहो वरी वञी शेरल खां पलाद वठंदो। ईअं विढ़ंदा रहूं, बसि दुश्मनियूं वधंदियूं रहनि, ईअं न। त पोइ बचंदो छा? ऐं इहा कामोरी बि कंहिं ॿिए सां परिणिजी वेंदी। अदा होश न वञई, ईअं ई थींदो जेकॾहिं असां हिक ॿिए जे मारण पुठियां लॻासीं त। थोरो थधे दिमाग़ सां सोच। गूंगे खे मारण मसइले जो हल नाहे, ऐं न वरी तुंहिंजी जीत तुंहिंजी तॾहिं थींदी जॾहिं तूं कामोरी सां लाऊं लहीं ऐं गूंगो उन अफ़सोस में रहिजी वञे त जीअं कामोरी जे करे उन शरारतूं कयूं ऐं हासिल बि कुझु न थियुसि। हा ढोलण भा, हा, तुंहिंजी जीत में ई गूंगे जी हार आहे, पर जेकर तूं गूंगे खे मारींदे त तोखे कामोरी कोन मिलंदी। कामोरी मोजी आ ऐं मोजी थी रहंदी। कामोरी खे ॿिए सां लाऊं लहण खां पहिरियां मौत खे तरजीह ॾींदी, मौत खे। छा कामोरी तोखे इहो चयो आहे? हा दा हा, कामोरी मूंसां वचन वाइदा कया आहिनि त हाणे कामोरी जीअंदी बि मुंहिंजे लाइ त मरंदी बि मुंहिंजे लाइ। छा तो इहो ख्वाब ॾिठो आहे? ख्वाब न मुंहिंजा भाउ, ख्वाब न, पर इहा हक़ीक़त आहे। मूं कामोरी जी दिलि खटे वरिती आहे ऐं कामोरी हाणे वारिस खान सां गॾु गूंगे खां बि नफ़रत थी करे ऐं मूंसां तोसां मोहबत। दोदा, तूं ढोलण ते तंस थो करीं, पर इहा हक़ीक़त आहे। ढोलण खे जेको सालार बदिरायो हो न, त कामोरी जी चवण ते जीजा वञी थाणे तां ढोलण खे छॾाए आई हुई ऐं कामोरी रोई रोई जीजा जे पेरनि ते किरी ऐं इहो ई चयो त मूंखे मुंहिंजो ढोलण छॾाए ॾियो। मतलब त कामोरी बाबति तोखे ऐं जीजा खे सभु ख़बर आहे? हा दोदा। हा दा, मुंहिंजा भाउ, इहो सच आहे त कुझु ॾींहंनि खां वठी कामोरी मां पाण में मिलंदा आहियूं। न शेरल पुट न, अरे न हणेसि धक, मरी पवंदो जावेद पुट। बाबा अॼु जेकॾहिं मरे थो न त भली मरे। अहिड़ो बेकार बेचयो भा मोह चङो आहे। उहा बा शेरल पुट,
अबा मुड़ी वञ अबा। बाबा मां चवां थो त हटी परे थी त मां हिनखे ठाहु को ज़मरक ॾियां त जीअं हिन जे दिमाग़ जा पर्दा खुलनि। असांजे झलण जे बावजूदि वञी शैतानगिरी बि की ऐं लतूं बि हईं ढोलूअ खे। हिन त मुंहिंजी दोस्तीअ जी लॼ बि न रखी। अबा शेरल हिन खता कई आहे, हिनखे खता जी सज़ा त मिली आहे न। यार तूं मुंहिंजी हिन अछी ॾाढीअ ॾे ॾिसो। बाबा हले शेरल हे मुंहिंजे हथड़नि में ॾिस। न बाबा न, खुदा जे वास्ते मूंखे हथ न ॿध बाबा। बाबा मूंखे गुनहगार छो थो करी? मुंहिंजी क़यामत कारी न कर बाबा, मूंखे हथ न ॿधंदो कर। शेरल पुट तूं खता माफ़ कर पंहिंजे गूंगे भाउ जी। अबा अरे माफ़ करी सिखणी। बाबा हिन जेका ग़लती कई आहे उनजी माफ़ी कोन्हे। ही त वधीक सज़ा जो हक़दार आहे। दिल त चवे थी त हिनखे मारे विझां। सॼे ॻोठ वारनि जे अॻियां मुंहिंजो कंधु झुकाए छॾियो अथई। हाणे दोधे वारनि जे अॻियां मां कंधु खणण जे लाइक़ ई न आहियां रहियो। अरे गूंगो आहे, चरियो आहे, नादान आहे। अबा तूं त सियाणो आहीं न। बाबा ही चरियो नाहे, वॾो फॾाई आहे। केतिरो तो ऐं मूं सम्झायोमांसि त हीअ तुंहिंजी आख़िरी ग़लती आहे ऐं आख़िरी ग़लती सम्झी तोखे माफ़ था कयूं। ॿीहर अहिड़ी ग़लती न कजांइ। त बि मुड़ियो उन जे बावजूदि वियो आहे सांवल जे दर ते। सांवल जो दर खड़कायो अथई। उनखे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाए उनखे वठी वियो आहे। हुन ढोलूअ खे लठियूं आयूं न, हिन वरी मौत पर लतूं आयूं अथसि। शेरल पुट अबा हाणे घणी थी अथसि, सम्झी वियो हूंदो। हाणे हिनखे घणो ज़लील न कर अबा। बाबा छा थो चई? मां थो हिनखे ज़लील कयां? बाबा ही ज़लील आहे, ही इज़त मां ॼाणे ई नथो।